नाले ते मौजूद आ। इहो बि उन्हनि जी हिकिड़ी सूरत आहे। हिननि वटि बि उहे ई अफ़कार आहिनि, इन्हनि वटि उहे बि ख़्यालात आहिनि जेके उन्हनि वॾनि फ़िरक़नि वटि हुया। हिननि बि पंहिंजे पाण में अंदर में उहे अपनाया ऐं तव्हां ई असांजे विच में हलाया। पर अहले सुन्नत व जमात ख़बर अथव छा आहे? अहले सुन्नत का है बेड़ा पार असहाबे हुजूर, नज्म है और नाओ है इतरत रसूलुल्लाह की। छा मतलब या त अहले सुन्नत जो बेड़ो हीअं पार आहे, न क़दरनि वारी मुसीबत असां वटि आहे, न जबरनि वारी मुसीबत असां वटि आहे, न राफ़िज़नि वारा ऐब असां वटि आहिनि। जेकॾहिं असां मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे सहाबा किराम सां मुहबत जी दावा कंदा आहियूं ऐं उन में सचा बि आहियूं, जेकॾहिं असां अबू बकर सां मुहबत कयूं था, उमर सोणे सां मुहबत कयूं था, उस्मान गनी सां मुहबत कयूं था, अली हैदर कर्रार सां मुहबत कयूं था, सैयदना ज़ैद सां मुहबत कयूं था, हज़रत अबू उबैदा बिन जर्राह सां मुहबत कयूं था, अब्दुर्रहमान बिन औफ सां मुहबत कयूं था, हज़रत सैयदना उस्मान ज़िन्नूरैन जे ख़ानदान जे हर फ़र्द सां मुहबत कयूं था। जेकॾहिं असां तलहा सां मुहबत कयूं था त इन जे मुक़ाबले में कसम आहे अल्लाह जो सोणे अली शेर ख़ुदा जे बच्चे तां सुन्नी पंहिंजो सिर क़ुर्बान करण जे लाइ तयार आहे। इहो असांजो अक़ीदो आहे। इन में न इफ़रात आहे असां वटि, न असां वटि तफ़रीत आहे, न जबरिन वारो ऐब तव्हांखे मिलंदो अहले सुन्नत में, न क़दरिन वारो ऐब तव्हांखे मिलंदो, न राफ़िज़िन वारो ऐब तव्हांखे मिलंदो। अहले सुन्नत व जमात खे अल्लाह तबारक व तआला हर ऐब खां पाक फरमायो आहे। हुन जा जेके बि अक़ीदा आहिनि उहे अक़ीदा अकुल जे बि वेझो, दिलि जे बि वेझो, सम्झ में बि अचनि, दिलि खे सुकून बि मिले। हुननि जे अक़ीदनि में हर तरह जी गड़बड़ तव्हांखे मिलंदी, या त अकुल में सम्झ में कोन ईंदा, या दिलि मुतमइन कोन थींदी। पर कसम आहे अल्लाह जो मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तुफ़ैल अल्लाह साईं जेको अहले सुन्नत व जमात जो अक़ीदो अता फरमायो आहे, इन अक़ीदे जे सदके ख़बर तॾहिं पवंदई जॾहिं अखियूं पंहिंजूं ॿूटींदे, क़ब्र में मुहम्मद मीर जो नूर बि मिलंदो, उन जे सदके अल्लाह शफ़ाअत बि अता फरमाई। क़द्र तोखे तॾहिं थींदो। पर हींअर छा आहे, न साईं, हे मौलवियां जा मसइला आहे, हे त मौलवियुनि जो मसइलो आहे। अदा मां तोखे चयो त फ़िरके वारियत में फ़र्क़ु आहे, सो असां त कयूं ई कोन था। फ़िरके वारियत फ़िरको कंदो, अहले सुन्नत व जमात जॾहिं आहे ई जमात, उहा फ़िरके वारियत कॾहिं नथी करे सघे। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे अकुल अता फरमायो आहे। जेकॾहिं अल्लाह साईं दीन तव्हांखे बेदाग़ अता फरमायो, वसती अता फरमायो, त तव्हांखे लख लख मुबारक हुजे। अक़ीदो बि तव्हांखे अहले सुन्नत व जमात जो उहो अता फरमायो जंहिंजे लाइ निमाज़ में 5 वक़्त तव्हां चवंदा हो इहदिनस सिरातल मुस्तक़ीम, मुंहिंजा अल्लाह सिधी वाट हलाए, ॼणु ईअं चवंदो हा त मुंहिंजा रब असांखे सुन्नत व जमात जे तरीक़े ते हलाए। सिराते मुस्तक़ीम आहे न दा, सिराते मुस्तक़ीम न आहे त ॿियो को फ़िरको नथो साबित करे सघे। कंहिं न कंहिं मसइले में हुननि में गड़बड़ तव्हांखे मिलंदी, पर अहले सुन्नत व जमात में इहा कॾहिं बि गड़बड़ नथी मिले। अहले सुन्नत व जमात जा आलिम ज़र्रे जी ॻाल्हि जेके तव्हां आम सम्झंदा हो, नंढड़ी नेकी, उनखे बि ईअं कोन चयो थो त इनखे ज़ाया करे छॾ, न, उनजो क़दुरु आहे। हज़रत अल्लामा इब्न हजर अस्क़लानी रहमतुल्लाह तआला अलैह फ़तहुल बारी वॾो किताब आहे, बुख़ारी शरीफ़ जा शरह आलिमनि तमामु घणा लिखिया, पर आलिमनि जो मशहूरु मक़ूलो अल्लाह हिजरत बादल फ़तह, इशारो हिन ॾे आहे त फ़तहुल बारीअ खां पोइ हिजरत आहे कोन। 2 कमनि जो जमो करे छॾियो हिन में ॻाल्हि, त हिजरत या रसूलुल्लाह जो फ़रमान आहे त फ़तह मक्का खां पोइ हिजरत कान्हे। पर वरी आलिमनि इन ई हदीस खे मुंतबिक कयो आहे हिन किताब ते, हुनजो बि नालो फ़तहुल बारी आहे, ला हिजरत बादल फ़तह। फ़तहुल बारीअ खां पोइ हिजरत आहे कोन, माना हुन किताब में हक़ अदा करे छॾियो। उन में अल्लामा इब्न हजर अस्क़लानी एॾी सुहिणी ॻाल्हि ॿुधाई। आख़िरी ॻाल्हि करे इजाज़त वठां, अॻे प्रोग्राम में मां बाक़ी मौज़ू खे अहले सुन्नत व जमात जूं निशानियूं मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि, तव्हांखे ख़बर पवे। अॼुकल्ह फितने जो ज़मानो आहे, जंहिंजी दिलि चवे थी कंहिंखे बि कन मां छिके करे सुन्नी थो बणाए छॾे, जंहिंजी दिलि चवे थी कन मां वठी करे कंहिंखे सुन्नत जमात मां कढी थो छॾे। ख़बर त पए सुन्नी आहे छा, सुन्नत जमात जो कंहिंखे चइबो आहे, मां इहो अॻिले प्रोग्राम में अर्ज़ु कंदुसि। पर आख़िरी ॻाल्हि अर्ज़ु कयां, उन फ़तहुल बारी में अल्लामा इब्न हजर अस्क़लानी ॻाल्हि लिखी आहे। हज़रत इमाम अबू दाऊद रहमतुल्लाह तआला अलैह उन जे मुतालिक़, अबू दाऊद उन जो किताब अहले सुन्नत जा आलिम पढ़ाईंदा आहिनि। आख़िरी किताब जेके पढ़ाइजनि कुतुब सिता, जेके असांजे बर्रे सग़ीर में सियाह सिता चयो वेंदो आहे, उन्हनि मां हिकिड़ो किताब आहे हज़रत अबू दाऊद जो। इब्न हजर अस्क़लानी फरमायो त हज़रत अबू दाऊद ॿेड़े में वेठो हो, सफ़र पे कई,
अञा मस ई किनारे खां ॿेड़ो अॻिते जो हलियो त किनारे ते बीठल माण्हू अञा नज़र आया पे, उन्हनि जो ॻाल्हाइणु ॿोलाइणु ॿुधण में आयो पे, आवाज़ ॿुधण में ईंदो आहे। त उते किनारे ते बीठल हिकिड़े माण्हू छिक ॾिनी। छा ॾिनी बाबा? छिक सम्झो था? ऐं ख़बर अथव त छिक जेकॾहिं केरु ॾिए त सुनत छा आहे? नंढड़ी ॻाल्हि आहे, इनखे सिखी छॾियो। इहा ॻाल्हि बि ॿुधो ऐं इहा ॻाल्हि सिखी बि छॾियो। इनखे चइबो आहे तशमीतुल आतिस। आतस छिक ॾींदड़, उन छिक ॾींदड़ खे जवाबु ॾियणु। सुनत छा आहे? सुनत हीअ हुआ त जंहिंखे छिक अचे, पोइ छिक अचण खां पोइ छा चवे? चवे अल्हम्दुलिल्लाह। ईअं न बा अलाए चवंदा हो, अलाए न चवंदा कयो, नंढड़ी शइ न आहे। चओ त ॿुधायां त हिनखे नंढड़ो न सम्झिजो। इब्न हजर अस्कलानी तो फरमाए, अहले सुन्नत जे आलिमनि जो फरमान आहे, शरीयत जो कानून आहे, छिक आए ई चओ अल्हम्दुलिल्लाह। तो ॿुधी मूं छिक ॾिनी, तो ॿुधी, तुंहिंजे मथां लाज़िम आहे त हुन अल्हम्दुलिल्लाह चयो, तूं चओ यरहमुकल्लाह, अलाह तो ते रहम करे, दुआ ॾिएसि। इस्लाम खे इस्लाम सलामती वारो दीन तॾहिं त चइबो आहे छिक ते बि हिक ॿिए खे दुआऊं वेठा ॾियो। सलामती बाक़ी ॿियो छा आहे? छिक जहिड़ी शइ जेके सॼो ॾींहुं 50-60 था असां ॾियूं, ख़बर ई कान्हे, पर क़दुरु कोन्हे हिन शइ जो। ऐं जॾहिं तव्हां हुनखे चओ, हुन चयो अल्हम्दुलिल्लाह, तव्हां चओ यरहमुकल्लाह, हाणे हो जवाब में छा चवंदो? यहदीकुमुल्लाहु व युस्लिहु बालकुम, वरी तव्हांखे दुआ ॾींदो। हाणे ॻाल्हि ॿुधो, इहो शरीयत जो कानून आहे। इब्न हजर अस्कलानी तो फरमाए, हज़रत अबू दाऊद उन ॿेड़े में सुवार हो। फतहुल बारी में इहा ॻाल्हि लिखी पई आहे। फरमाइनि था ॿेड़े में सुवारो, थोरो ॿेड़ो अॻिते हलियो त उन कपर ते बीठल, किनारे ते बीठल माण्हू छिक ॾेई करे चयो अल्हम्दुलिल्लाह। हज़रत अबू दाऊद रहमतुल्लाह ताला अलैह ॿेड़े में वेठो हो, ऐं वॾनि ॿेड़नि में नंढड़ियूं ॿेड़ियूं अंदरि मौजूदु हूंदियूं आहिनि, ऐं उहे किराए ते मिलंदियूं आहिनि। ऐं उन वक़्त में दिरहम जी वॾी क़ीमत आहे, दिरहम उनजी वॾी क़ीमत आहे। हज़रत अबू दाऊद फौरन पंहिंजे खीसे मुबारक मां हिकु दिरहम कढियो ऐं दिरहम कढी करे ॿेड़े वारे खे ॾिनी, चई मूंखे इहा नंढड़ी ॿेड़ी ॾे त मां वञा ऐं वरी मोटी थो अचां। हज़रत अबू दाऊद उहा नंढड़ी ॿेड़ी वरिती, वठी करे उन कपर ते पहुची करे ओ जंहिं छिक ॾिनी ऐं चयो अल्हम्दुलिल्लाह, वञी करे अबू दाऊद हुनखे चयो यरहमुकल्लाह। सिर्फ़ु छिक जो जवाबु ॾियण जे लाइ, छिक जो जवाबु ॾिनईसि, यरहमुकल्लाह चईसि, हुन चयुसि यहदीकुमुल्लाहु व युस्लिहु बालकुम। बसि एतिरी ॻाल्हि थी, मिंट ॿ लॻा, वरी उन नंढड़ी ॿेड़ी में चढ़ियो ऐं ॿेड़ी में चढ़ी अची करे पंहिंजे वॾे ॿेड़े में सुवार थियो। सफ़र जारी थियो। हज़रत अल्लामा इब्न हजर अस्कलानी तो इरशाद फरमाए, सफ़र थोरो अॻिते हलंदो रहियो। कुझु देरि खां पोइ हुन ॿेड़े वारनि खे कुदरती तौर रब जे तरफ़ां महिरबानी थी निंड अची वई त हातिफ़े ग़ैबी जो आवाज़ आयो। माना ॻाल्हाइण वारो ॻाल्हाए पियो, पर आवाज़ अचे पियो, ॾिसण में केरु नथो अचे। हातिफ़े ग़ैबी जो आवाज़ आयो, उन मां आवाज़ हे पे आयो त इन अबा दाऊद इश्तरल जन्नत मिनल्लाहि तआला बिदिरहमिन वाहिदिन। यादि रखो ॿेड़े वारो, तव्हांजे विच में अबू दाऊद मौजूदु आहे, न हिकु दिरहम में पंहिंजे रब खां सॼी जन्नत ख़रीद करे वरिती आहे। अमल कहिड़ो आहे? छिक जो रुगो जवाबु। इहे असांजे अहले सुन्नत व जमात जा कंहिं बि फ़िरके वटि इहो फ़ख़्रु मौजूदु न आहे। इहे असांजे अहले सुन्नत व जमात जा आलिमनि जेके सुन्नत जी एतिरी पैरवी था फ़रमाइनि। अहले सुन्नत व जमात जा इहे आलिम आहिनि जेके तव्हां असांजा सरवाण आहिनि, जंहिंजो न अबो नेक हुजे, उनजी औलाद अॻिते पोइते थिए त इहो ऐब आहे। जेकॾहिं तव्हांखे अलाह साईं एॾा सरवाण कामिल अता फ़रमाए, जेके छिक जी तव्हांजे लाइ त हिकिड़ी आम छिक हुआ, पर हुनजे लाइ मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी सुन्नत हुआ, उनजी अदायगी आहे। त अहले सुन्नत व जमात जो नालो ई सुन्नी तॾहिं आहे जो सुन्नी सुन्नत ते अमल कंदो आहे, मुस्तफ़ा जो प्यारो हूंदो आहे। अल्लाह तबारक ताला मुंहिंजो ॻाल्हाइणु तव्हांजो ॿुधणु क़बूल फ़रमाए। अल्लाह तबारक ताला तव्हां असांखे क़ुर पाक सम्झी करे उनजे मथां अमल जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाए। अॻिले प्रोग्राम में बाक़ी मौज़ू खे मां पूरो कंदुसि। मुंहिंजो वक़्तु पूरो थियो। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। उथी बि हो त सलातो सलाम।